हाँ जी, वाह साईं वाह। अचो अचो। लतीफ़ लगारी साहब मिठी में गढ़ भिट जेका आहे गड्डी भिट, जिते मीर साहिबनि जो क़िलो हो, उन जॻह ते तव्हां ॾिसो पिया क़िले वारा निशान। लतीफ़ लगारी साहब हुते बीठो आहे ऐं लतीफ़ साहब सां गॾु साईं अंबाराम साहब डीपलो जो असांजो सीनियर उस्ताद, असांजी महिरबानी सां, असांजे अनवर जोणी जी महिरबानी सां असां सां गॾु हीअ असांजे लगारी साहब ज़फ़रुल्ला लगारी साहब उहो बि मौजूदु आहे। हकीम मुनीर लगारी साहब सांगड़ मां, उहो बि असांजे क़ाफ़िले में गॾु आहे। असांजे प्रोफेसर अनवर जोणिजो साहब असांजे फर्ज़ंद, उहो बि हिन क़ाफ़िले में गॾु आहिनि। असां गड्डी भिट ते बीठा आहियूं ऐं गड्डी भिट जे लाइ जेको असांजे अनवर साहब ॿुधाए पियो, हीअ जॻह गड्डी भिट जिते निशान तव्हां ॾिसो पिया हे क़िले वारा मीर फ़तेह अली खान वारे ज़माने में मीर साहिबान मीर करम अली खान हिते क़िलो तामीर करायो हो, जंहिंजा हींअर निशानात मौजूदु आहिनि, आसार बचिया आहिनि। बाक़ी क़िलो त ढही वियो आहे ऐं उन साॻी क़िले वारी जॻह जे भर में इहो जेको महेश मलानी जो तव्हां सेंटर ॾिसो पिया, परे खां तव्हांखे नज़र अचे पियो त इहो जेको गड्डी भिट वारो जेको मशहूरु हिकिड़ो जेको आहे पिकनिक पॉइंट ठही वई आहे, उहो मौजूदु आहे। ऐं लतीफ़ लगारी साहब ऐं साईं अंबाराम साहब ऐं आऊं पाण जेको आहे सो हिते मौजूदु आहियां। तव्हां ॾिसो पिया मूंखे त जेको आहे माशाल्लाह मौसम बि बहितरीनु आहे ऐं इन मौसम जो फ़ाइदो वठंदे असां हीअ हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई आहे ऐं संगत खे सलाम ऐं क़बूल।